जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं असां अहिड़े परिवार जी सां गॾु ॾाढो ई वॾो ज़ुल्म थी वियो। जी हा, असां ॻाल्हि करूं था अलवर जे महादेव हत्याकांड जी। अलवर जे असांजे सिंधी भाउ महादेव जी सोची सम्झी साज़िश जे तहत हत्या थी ऐं हत्या खां पोइ उन्हनि नामजब्द रिपोर्ट दर्ज कराई, FIR कराई, जंहिंमें 10 खां 12 ॼणा हुआ। लेकिन दोस्तों, इन परिवार जी मदद लाइ करे सिंधी समाज मां केर बि अॻियां कान आयो। जी हा, बिल्कुलु सही पिया तव्हां ॿुधो, सिंधी समाज मां केर बि अॻियां कान आयो। ऐं इन परिवार जी अगरि स्थिति जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त महादेव खे 3 ॿार अथसि, पोड़ा माउ पीउ ऐं ज़ाल, अर्थात 6 ॼणनि जो बोझ खणी इहो परचूनी जी दुकानु हलाईंदो हो। ऐं जेॾी महिल घर जो मेन स्तंभ ई किरी पवंदो आहे त उन घर जी स्थिति छा थींदी आहे, उन जी कल्पना तव्हां स्वयं करे था सघो कि इन घर जो मेन स्तंभ जेके सोची सम्झी साज़िश जे तहत हिकिड़ी हत्या करे हत्या खे अंजाम ॾिननि। ऐं अॼु उन परिवार सां गॾु जेको हेतिरो वॾो अन्याय थियो आहे, तंहिंमें सिंधी समाज उन सां गॾु बीठो कान्हे। जी हा, सिंधी समाज के भी प्रकार सां उन जी मदद करण लाइ करे कान्हे बीठो आहे। त उन परिवार जी स्थिति छा हूंदी, तव्हां स्वयं कल्पना करे था सघो। असां तव्हांखे वीडियो जे माध्यम सां ॾेखारियूं पिया, हिकु तरफ़ उन जो परिवार ऐं हिकु तरफ़ इन्हनि खे उन्हनि जेका बि 12 ॼणा या 10 ॼणा जेका बि इन जा मर्डर करण वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे अंदरि करण लाइ, उन्हनि खे अरेस्ट करण लाइ, उन्हनि खे कानूनी कार्रवाई करण लाइ करे केर बि हिननि जे समक्ष केरु कान अची थो बीहे कि असां तव्हां सां गॾु आहियूं। दोस्तों, अॼु ही परिवार न्याय लाइ करे दर दर पियो भटके ऐं तव्हांखे ॿुधायल आहियूं कि अनिश्चित काल धरणे ते बि इहो परिवार सॼो वञी वेठो अथव अलवर जे कलेक्ट्रेट ऑफिस जे ॿाहिरि। जी हा, बिल्कुलु इहा अनिश्चित काल धरणे ते वञी वेठो आहे कि असांखे न्याय मिले, आरोपियुनि खे सज़ा मिले। ऐं इन्हनि जी कुझु मांगूं आहिनि कि सरकार जी तरफ़ां कुझु इन्हनि खे सहायता थियणी घुरिजे, जेकी वाक़ई में सहायता गवर्नमेंट सभिनि खे कंदी आहे इन्हनि केसनि में, त हिननि जी बि सहायता थियणी घुरिजे। तंहिंजे अलावा इन परिवार में कंहिंखे न कंहिंखे हिकिड़ी सरकारी जॉब लॻणी घुरिजे। इहे कुझु छोटियूं मोटियूं मांगियूं इन सिंधी परिवार जूं आहिनि। बहरहाल इहो परिवार ॾाढो ई परेशानियुनि में आहे ऐं कुझु सिंधी संस्थाउनि इन्हनि खे साथ ॾिनो आहे। जीअं सर्व सिंधी समाज महासभा जी ॻाल्हि करूं त उहा लगातार हिननि खे कोऑपरेट करे पई, वञे बि पई अलवर, हिननि जो साथ बि ॾिए पई। तंहिंजे अलावा भीम आर्मी थी या अन्य कुझु संगठन आहिनि लोकल, उहे हिननि खे साथ ॾियनि पिया। पर समाज जी अगरि ॻाल्हि करूं था त समाज जी तरफ़ां अञा बि हिननि खे को बि अहिड़ी न को सहायता, न को मदद, न न्याय लाइ करे को समाज हिन सां गॾु अची करे बीठो आहे। अहिड़े में हिकिड़ो सुवाल थो निकिरी अचे कि आख़िर अगरि सिंधी मदद कान कंदो त केरु कंदो, उहो बि एतिरी भयंकर विकट समस्या में, अहिड़ी विकट परिस्थितियुनि में जंहिंजे समक्ष ॾाढो वॾो संकट आहे। 2 ॿार, 2 बुज़ुर्ग ऐं हिकु हुन जी ज़ाल आहे, मृतक जी ज़ाल। त ॾाढो वॾो इहो संकट जो समय आहे हिन परिवार लाइ करे। त सिंधी समाज खे असांजी अपील आहे कि उथो, जागो, खड़ा थियो ऐं हिन परिवार जी तन मन ऐं धन सां मदद करो, हिन खे न्याय ॾियारियो। ख़ासि करे मां अलवर जे पूर्व विधायक दादा ज्ञानदेव आहूजा जी खे चईंदुसि कि दादा, ही समाज जो मामिलो आहे, तव्हांखे बि अॻियां अचिणो घुरिजे। तव्हां ख़ामोश छो हुयो, चुप छो हुयो एतिरे वॾे मामले खे खणी करे? तव्हांखे बि समक्ष अचणो घुरिजे, इन परिवार जी तन मन ऐं धन सां मदद करणी घुरिजे दादा। तंहिंजे अलावा मां तव्हांखे ॿुधायांव कि इहो आख़िर इन्हनि जो रेजिडेंस, इन्हनि जो निवास किथे आहे। त महादेव जो परिवार सैयद खीरड़ी मालाखेड़ा, जी हा, इहो एड्रेस आहे अलवर जी कंहिं गांव जो अथव कि सैयद खीरड़ी मालाखेड़ा अलवर, तंहिंजो रहण वारो आहे। इन जी अगरि जीवनीअ मथां सां अगरि तव्हांखे ॿुधायूं त इहो परचूनी जी दुकानु हलाईंदो हो। कंहिं ॻाल्हियुनि खे वठी करे को वाद विवाद थियो ऐं इन खे
10 12 ॼणनि मिली करे नी हत्या करे लाथी। तॾहिं खां वठी इहो परिवार लगातार हिकिड़ो संघर्ष पियो करे कि मृतक जी आत्मा खे शांति मिले, न्याय मिले। ऐं जेको इहो एतिरो वॾो कांड थियो आहे त सरकार हिन में कहिड़ी प्रकार जो को मुआवज़ो परिवार खे कान ॾिनो आहे। ऐं ॻाल्हि करूं सिंधी समाज जी, त सिंधी समाज बि बिल्कुलु इन्हनि खां मुंहुं मोड़े वेठो आहे। त अहिड़े में मां सॼे सिंधी समाज खे अभी तो पूरे भारत जी जेकी सिंधी वॾियूं वॾियूं संस्थाऊं जेकी चवंदियूं आहिनि कि असां सिंधियुनि लाइ करे 24 कलाक बीठा आहियूं, असां सिंधियुनि जे परिवारनि जी मदद कंदा आहियूं, असां फलाणा असां ढींग, उन्हनि सभिनि खे इहो मुंहिंजो मैसेज आहे कि भाउरो उथो, इन परिवार खे मदद जी आवश्यकता आहे। इन्हनि खे न्याय ॾियारियो, इन्हनि खे इन्हनि जी सहायता करो। तन मन ऐं धन सां अधिक जानकारी लाइ करे तव्हां असांजे चैनल खां संपर्क करे तव्हां पुछी था सघो। असां तव्हांखे पूरी FIR जी कॉपियूं जेका बि हिननि जा दस्तावेज आहिनि ऑल टोवर असां तव्हांखे ॾेखारे था सघूं, ॿुधाए था सघूं। बहरहाल स्टोरी असां अॻियां बि हिन परिवार जी असां तव्हांखे ॾेखारींदासीं। तव्हां ॾिसंदा रहो सिंधी समाचार राजस्थान।